दड़ो में एनटीए पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाज। हुननि सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदे चयो आहे त असां 2013 में एनटीएस जी टेस्ट में मेरिट ते पास थिया आहियूं, पर असांखे ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि। मेरिट जी लताड़ करे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे भर्ती कयो पियो वञे, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां मुहर्रम जे 10 आशूर खां पोइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदासीं। एहतजाज कंदड़ ज़हीर भट्टी, अयाज़ लाखाई, मज़हर मेमण, शफ़ी पलीजो, मुजीब मेमण, आकाश मेमण, ज़ैन लाखाई, ममताज़ सुमरो मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां तालीम जे वज़ीर सरदार शाह खां घुर था करियूं त असां सां इंसाफ़ करे बेचैनी ख़तमु कई वञे।